अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नासि मा वल्लाहुम अन क़िब्लतिहिम अल्लती कानू अलैहा क़ुलिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिब यहदी मन यशाउ इला सिरातिम मुस्तक़ीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर व बिका नस्तईन या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हितां खां तहवील क़िबला यानी क़िबले जो रुख़ तब्दील थियण जो मज़मून अची रहियो आहे। हाणे मके में जेके मुसलमान हुया जिन ईमान आंदो हुयो उन्हनि खे काबतुल्लाह यानी अलाह जे घर सां तमामु घणी मोहबत हूंदी हुई। उन्हनि काबे जे तरफ़ रुख़ करे इबादत कई, पंहिंजूं नमाज़ूं अदा कयूं। हाणे जॾहिं हिजरत करे विया आहिनि मुसलमान त इन्हनि मुसलमाननि जी दिलि में काबे जी मोहबत यकीनन तमामु घणी हुई, पर उन जे बावजूद बि जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में बैतुल मक़दस जी तरफ़ रुख़ करे नमाज़ अदा कई आहे त इन्हनि मुसलमाननि नबी जे हुकुम खे मञीदे उन बैतुल मक़दस जी तरफ़ रुख़ करे नमाज़ अदा कई। उन्हनि जी दिलि में ज़रे बराबरि बि ख़्यालु कोन आयो त असां काबे जी तरफ़ रुख़ करियूं या बैतुल मक़दस जी तरफ़ रुख़ करे नमाज़ अदा करियूं। हुननि बिना सवाल जे बिना सोचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में हूंदा हुआ त अहिड़े तरीक़े सां रुख़ कंदा हुया बैतुल्लाह ॾांहुं जो हिकु ई वक़्तु बैतुल्लाह ऐं बैतुल मक़दस ॿिन्ही तरफ़ रुख़ थी वेंदो हुयो। पर जॾहिं मदीने हिजरत करे विया आहिनि त बैतुल्लाह ऐं बैतुल मक़दस ॿई मुख़्तलिफ़ डायरेक्शन में हुया त उते हिकु ई वक़्तु ॿिन्ही तरफ़ रुख़ करणु मुमकिन कोन हो। हाणे जॾहिं अंसार जेके मदीने में मौजूद हुया उन्हनि इस्लाम क़बूल कयो त उन्हनि शुरू खां ई बैतुल मक़दस जी तरफ़ रुख़ करे नमाज़ अदा कई आहे ऐं हुननि खे अॻ में ई बैतुल मक़दस जी मोहबत दिलि में मौजूद हुई। तक़रीबन 16 महीना उन्हनि बैतुल मक़दस जी तरफ़ रुख़ करे नमाज़ अदा कई आहे। छो जो क़िबले जो मामिलो तमामु हसास आहे। हाणे हिते अचे पियो त हाणे इहो क़िबलो तब्दील थींदो। छो क़ुरान में किथे बि कोन्हे त अलाह हुकुम कयो हुजे वही जली जे ज़रिए त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां बैतुल मक़दस जी तरफ़ रुख़ करे नमाज़ अदा करियो। थी सघे थो त वही ख़फ़ी हुजे, तो वही ख़फ़ी जे ज़रिए अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम कंदा हुआ, या वरी ईअं बि मुमकिन आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ मदीने वञण खां पोइ बैतुल मक़दस जी तरफ़ रुख़ करे नमाज़ अदा कई ऐं उन ते अलाह मना न फरमाई। इन जो मक़सदु इहो ई आहे त अलाह उन ते राज़ी ई आहे। हाणे अलाह फरमाए थो इजो हाणे नादान चवंदा त इन्हनि मुसलमाननि खे कहिड़ी ॻाल्हि संदन क़िबले खां फेरायो जंहिं ते हू अॻ में हुआ। यकीनन जेके यहूदी हुया ऐं ईसाई हुया इन्हनि खे हिकिड़ो बहानो मिली वियो त हाणे मुसलमान 16 महीना हिन तरफ़ रुख़ करे पिया नमाज़ अदा कनि जेको हुननि जो क़िबलो हूंदो हुयो। उन त हू ॾाढो ख़ुशि हुया त हाणे मुसलमान भला असांजी पैरवी पिया कनि। जॾहिं मुसलमाननि हाणे क़िबलो तब्दील कयो अलाह जे हुकुम सां त हिननि खे इहो बहानो मिलियो त आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई जो हुननि क़िबलो ई पंहिंजो फेराए छॾियो। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त मशरिक़ ऐं मग़रिब सभु अलाह जा आहिनि, हू जंहिंखे घुरे थो तंहिंखे सिधी वाट ॾेखारे। अलाह जो हुकुम आहे, अलाह जी मर्ज़ी आहे, जहिड़े तरफ़ चाहे तव्हांखे हुकुम करे क़िबलो तब्दील कराए हुनजो बिल्कुलु इख़्तियार आहे। ऐं अहिड़ी तरह असां तव्हांखे बि उम्मत वसत कयो आहे त अव्हां दुनिया जे माण्हुनि ते शाहिद हुजो ऐं रसूल तव्हां ते शाहिद हुजे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां एतिरो वक़्तु इन क़िबले खे जंहिं ॾांहुं तूं मुंहुं कंदो हुए इन करे रहण ॾिनो त ॾिसूं त केरु थो रसूल जी पैरवी करे ऐं केरु थो पंहिंजी खुड़ियुनि ते उबतो फिरी वञे। बेशक इहो मामिलो तमामु संगीन हो, सवाइ उन्हनि जे जिन खे अलाह हिदायत नसीब कई। ऐं अलाह जो इहो शान न आहे त अव्हां जे ईमान खे ज़ाया करे। बेशक अलाह पंहिंजे बाननि ते यकीनन तमामु घणो महिरबान ऐं निहायत रहम करणु वारो आहे। उम्मत वसत ही असांखे हुकुम पियो थिए, छो जो हाणे हिकिड़ी नई उम्मत अलाह साईं हिते पैदा फरमाए रहियो आहे। हुन यहूदियुनि खे त अलाह साईं माज़ूल करे छॾियो, हाणे हुननि जी का बि हैसियत कोन रही, छो जो हुननि हाणे आख़िरी नबी जो इनकार कयो। हाणे आख़िरी उम्मत अचे पई, आख़िरी नबीअ जी उम्मत आहे त हाणे इहा ता क़यामत रहंदी।
हाणे इन्हनि जे विच में नबूअत ख़तम थी चुकी, हाणे को बि नबी न ईंदो। हीअ हाणे असांजी ज़िम्मेवारी आहे असां माण्हुनि खे ॾेखारियूं अलाह जो दीन नाफ़िज़ करे त ही आहे अलाह जो दीन, हिन ते असां अमल करियूं पिया। हिकिड़ो नमूनो पेश करणो आहे पूरी दुनिया जे लाइ। छो जो हाणे हिननि 16 महीना बैतुल मक़दस जी तरफ़ जॾहिं रुख करे नमाज़ अदा कई आहे, उन्हनि जी दिलि में हाणे ख़्यालु थियो त नओं क़िबलो पियो अचे, यानी काबतुल्लाह ॾांहुं हाणे मुंहुं करे असांखे इबादत करण जो हुकुम पियो कयो वञे। त छा असां जूं इहे इबादतूं जेके असां 16 महीना कयूं आहिनि, जेके असां नमाज़ूं अदा कयूं आहिनि, छा इहे असांजी ज़ाया त न थी वेंदियूं? इहो मुसलमाननि जी दिलनि में यकीनन ख़्यालु पैदा थी रहियो हो। उन ते अलाह ताला फरमाए थो त इहो अलाह जो शान न आहे त हू तव्हांजो ईमान ज़ाया करे, यानी तव्हांजूं नमाज़ूं ज़ाया करे, इहो अलाह जो शान न आहे। उहे यकीनन तव्हांजूं सभु क़बूल आहिनि, छो जो उहो बि तव्हां नबी जी पैरवी कई आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक असीं इहो ॾिसी रहिया आहियूं त तूं बार बार पंहिंजो चहिरो आसमान ॾांहुं खणी ईंदो, सो असीं तोखे तुंहिंजे पसंदि वारे क़िबले ॾांहुं ज़रूरु फेराईंदासीं। हिन मां मालूम थिए पियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार आसमान जी तरफ़ निहारे रहिया हुआ त कॾहिं तो अलाह ताला इहो क़िबलो जेको बैतुल मक़दस जी तरफ़ असां रुख करे नमाज़ अदा करे रहिया आहियूं, इनखे फेराए वापसि काबे जी तरफ़ थो करे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काबे सां तमामु घणी मोहबत हुई, तंहिं करे हाणे पंहिंजो मुंहुं मस्जिदुल हराम यानी काबे ॾांहुं कर, ऐं तव्हां जिते बि हुजो पंहिंजा मुंहुं उन तरफ़ यानी काबे ॾांहुं फेरायो। ऐं बेशक जिन खे किताब ॾिनो वियो आहे यकीनन ॼाणनि था त ही हुकुम वाक़ई संदन रब तरफ़ां हक़ आहे, मगर इन हुजत हूंदे बि हू जो कुझु करे रहिया आहिनि अलाह उन खां हरगिज़ गाफ़िल न आहे। हिननि खे बि यहूदीन ईसाइनि खे बि सॼी ख़बर हुई, उन्हनि जे किताबनि में बि इहो हुकुम मौजूदु हुयो, पर ही यकीनन हमेशह पंहिंजे ज़िद ते रहिया आहिनि, मुसलमाननि जा मुखालिफ़ रहिया आहिनि। ऐं जिन खे किताब ॾिनो वियो आहे तिन वटि जेकॾहिं तूं वाक़ई खणी समूरियूं निशानियूं बि आणी त बि हू तुंहिंजे क़िबले खे न मञींदा, ऐं न वरी तूं कंहिं बि सूरत में संदन क़िबले खे मञण वारो आहीं, ऐं न की उहे हिक ॿिए जे क़िबले खे मञण वारा आहिनि। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तूं पाण वटि इल्मु अचण खां पोइ बि उन्हनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी कई त यकीनन तूं बि उन वक़्तु ज़रूरु ज़ालिमनि मां थींदे। अलाह ताला फरमाए थो त हू यानी यहूदी ऐं ईसाई इहे ॿई बि हिकिड़े क़िबले खे नथा मञीनि, यानी हू हिक ॿिए जे क़िबले जी पैरवी करण वारा न आहिनि। छो जो यहूदी यानी बैतुल मक़दस जी तरफ़ हिकिड़े तरफ़ रुख करे इबादत था कनि, ऐं ईसाई वरी उन जे ॿिए तरफ़। छो सूरे मरियम में अचे थो त जॾहिं हज़रत मरियम सलामुन अलैहा हिकिड़ी तरफ़ इबादत करे रहियूं हुयूं त उते फ़रिश्तो आयो हो इंसानी रूप में, त उन डायरेक्शन खे ईसायुनि पंहिंजी इबादत जो रुख करे रखियो आहे, ऐं उन जी बिल्कुलु अपोज़िट में यहूदियुनि कयो आहे। यानी ॿई बि हिकिड़ी तरफ़ न आहिनि, हिकिड़े हिन तरफ़ ॿिए हुन तरफ़ आहिनि। हू हिक ॿिए जी पैरवी कोन था कनि त हू तव्हांजे क़िबले जी कीअं पैरवी कंदा। ऐं यकीनन नबी जे ज़रिए इहा धमकी असांखे पई ॾिनी वञे त तव्हां बि उन्हनि जी हरगिज़ पैरवी न कंदा। तव्हां वटि तव्हांजी शरीयत आहे, तव्हां वटि तव्हांजो किताब ऐं मुंहिंजो हुकुम अची चुको आहे, तव्हांखे उन जी पैरवी करणी आहे, न की यहूदी ऐं ईसाइनि जी करणी आहे। हक़ीक़त हीअ आहे त जिन खे असां किताब ॾिनो आहे से इन रसूल खे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था, ऐं बेशक उन्हनि मां हिकु टोलो वाक़ई हक़ खे ॼाणी वाणे लिकाए थो। उन्हनि जे आलिमनि खे यकीनन ख़बर हुई, छो जो उहे किताब जा ॼाणण वारा हुआ, तौरात जा पढ़ण वारा हुआ, त किताब में तौरात में इंजील में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तमामु ख़ुशख़बरियूं मौजूदु हुयूं। ऐं जॾहिं हुननि ॾिठो त आख़िर नबी अची वियो आहे त उन्हनि ईअं सुञातो जीअं पंहिंजनि पुटनि खे सुञाणबो आहे। पर इहे ॻाल्हियूं हुननि पंहिंजी उमत खां, पंहिंजी जेके सादा माण्हू हुआ उन्हनि खे लिकाए रखियूं, उन्हनि खे इन खां वाक़ुफ़ु न कयूं। ऐं उहे हुआ जो तक़रीबन पंहिंजी दुनिया जी रोज़गारनि में मसरूफ़ हुया, उन्हनि खे इहो वक़्तु ई कोन हो जो हू किताब जो मुतालो कनि, को दीन खे सम्झनि पढ़नि, पंहिंजे आलिमनि जे पुठियां लॻी हुननि असल हिदायत विञाए वेठी। क़िबलो बदिलाइण तुंहिंजे रब तरफ़ां हक़ आहे, तंहिं करे तूं कॾहिं बि शक कंदड़नि मां न थी जाए। ऐं हर हिक लाइ हिकु क़िबलो आहे जे ॾांहुं हू मुड़े थो, तंहिं करे तव्हां नेकियूं करण में हिक ॿिए खां अॻराई करियो, छाकाणि त हिकु ॾींहुं अलाह तव्हां सभिनी खे आणे गॾु कंदो, खणी तव्हां किथे बि हुजो।
बेशक अलाह त हर शइ ते पूरी तरह वस वारो आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो निकिरणु खणी किथां बि थिए त पंहिंजो मुंहुं मस्जिदुल हराम यानी काबे ॾांहुं कर, ऐं बेशक इहो तुंहिंजे रब तरफ़ां यकीनन बरहक़ फ़ैसिलो आहे ऐं अलाह तव्हां जे अमलनि खां हरगिज़ बेख़बर आहे। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं किथां बि निकिरी त पंहिंजो मुंहुं काबे ॾांहुं कर, ऐं ए ईमान वारो तव्हां बि खणी किथां बि गुज़रो या कहिड़े बि हंधि हुजो त पंहिंजा मुंहुं काबतुल्लाह ॾांहुं करियो, त जीअं माण्हुनि खे अव्हां ते का वधीक हुजत न रहे सवाइ उन्हनि जे जेकी ज़ालिम आहे। तंहिं करे हाणे उन्हनि खां न डिॼो ऐं मूंखां डिॼो त जीअं मां अव्हां ते पंहिंजूं नेमतूं पूरियूं करियां त मन अव्हां हिदायत वारा थियो ऐं हुननि ते का बि हुजत बाक़ी न रहे। हा, जेके आहिनि ज़ालिम आहिनि उहे जेके आहिनि हर हाल में तव्हांखे तानो ॾींदा ई ॾींदा। अलाह ताला फरमाए थो त मन तव्हां हिदायत वारा थियो। अलाह ताला यकीनन ई चाहे थो त असां सभु जा सभु हिदायत वारा थियूं। सूरह निसा में अलाह फरमाए थो त मां तव्हांखे सज़ा ॾेई छा कंदुसि, यानी सज़ा ॾेई तव्हांखे मूंखे भला कहिड़ी ख़ुशी मिलंदी या मूंखे छा मिलंदो, मूंखे छा हासिल थींदो जे मां तव्हांखे सज़ा ॾियां। इहो असांजे हथ में आहे त असां हिदायत इख़्तियार कयूं था या नथा। जीअं असां तव्हां मंझां ई तव्हां ॾे हिकु रसूल खे मोकिलियो आहे जेको तव्हांखे असांजो आयतूं पढ़ी ॿुधाए थो ऐं तव्हांखे पाक करे थो ऐं तव्हांखे किताब ऐं हिकमत जी तालीम ॾिए थो ऐं तव्हांखे उहो कुझु सेखारे थो जंहिंखां अव्हां नावाक़ुफ़ हुआ। तंहिं करे मूंखे यादि करियो त मां बि तव्हांखे यादि कंदुसि ऐं मुंहिंजो शुक्र कयो ऐं मुंहिंजी नाशुक्री न करियो। बुखारी जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अलाह ताला फरमाए थो त मां पंहिंजे बंदे जे गुमान सां गॾु हूंदो आहियां ऐं जॾहिं बि हू मूंखे यादि कंदो आहे त मां उन सां गॾु हूंदो आहियां। बसि जॾहिं हू मूंखे पंहिंजी दिलि में यादि कंदो आहे त मां बि उनखे पंहिंजी दिलि में यादि कंदो आहियां। ऐं जॾहिं हू मूंखे महफ़िल में यादि कंदो आहे त उनखे उन खां बहितर महफ़िल में मां यादि कंदो आहियां। ऐं अलाह जी महफ़िल कहिड़ी आहे जंहिंमें यकीनन फ़रिश्ता आहिनि। बंदो हिते अलाह खे यादि करे थो, अलाह उनखे पंहिंजी महफ़िल में यादि करे थो। फ़रिश्तनि खे ॿुधाए रहियो आहे अलाह त मुंहिंजे बंदे मूंखे यादि कयो आहे ऐं मां बि हुनखे यादि पियो कयां। ऐं जेकॾहिं हू मुंहिंजे हिकु बालिश वेझो थींदो आहे त मां उनखे हिकु हथु वेझो थींदो आहियां, यानी हेतिरो बंदो हुनखे वेझो थिए थो त अलाह फरमाए मां हिकु हथु हुनखे वेझो थियां थो। ऐं जेकॾहिं हू हिकु हथु मुंहिंजे वेझो थींदो आहे त मां ॿ हथ हुनजे वेझो थींदो आहियां। ऐं जेकॾहिं हू मुंहिंजी तरफ़ हली ईंदो आहे त मां डोड़ी ईंदो आहियां। बसि शुरूआत बंदे खे करणी आहे, बंदो शुरूआत करे बाक़ी यकीनन हू अलाह खे पंहिंजे क़रीब पाईंदो। हाणे हिते 18 रुकू मुकमल थिया, यानी सूरत जो निस्फ़ अधु हिते मुकमल थियो। हाणे पोयां जेको अलाह साईं मुखातिब थियो यहूदियुनि सां मुखातिब थियो। हाणे हिकिड़ी नई उम्मत पैदा थी चुकी आहे। हाणे हितां खां अलाह साईं मुसलसल उन्हनि खे मुखातिब थींदो ऐं उन्हनि खे फरमाए रहियो आहे अलाह ताला त हाणे मूं तव्हांखे हिकु नई उम्मत ठाहियो आहे, उम्मत मुहम्मदिया मूं तव्हांखे कयो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे तव्हांजे मथां हिकु मां वॾी ज़िम्मेवारी रखे रहियो आहियां। नबूअत मूं ख़तमु करे छॾी, हाणे क़यामत ताईं तव्हां हलंदा, मुंहिंजे दीन जा रिप्रेज़ेंटेटिव तव्हां आहियो। माण्हू तव्हांखे ॾिसंदा त इस्लाम छा आहे ऐं तव्हांखे इस्लाम नाफ़िज़ करे ॾेखारणो आहे त इस्लाम हक़ीक़त में छा आहे। सिर्फ़ु पंहिंजे बयाननि सां तव्हां माण्हुनि खे न ॿुधाईंदा, तबलीग सां सिर्फ़ु कमु कोन हलंदो, तव्हांखे जिहाद करणो पवंदो। यकीनन दीन खे नाफ़िज़ करण लाइ तव्हांखे क़ुर्बानियूं ॾियणी पवंदी, जान माल जी क़ुर्बानी तव्हांखे ॾियणी पवंदी। अलाह ताला फरमाए रहियो आहे ए ईमान वारो सब्र ऐं नमाज़ सां मदद वठो, यकीनन अलाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। जॾहिं तव्हां दीन खे नाफ़िज़ करण जी कोशिशि कंदा यकीनन तव्हांखे ॾुखियाई ईंदियूं ऐं जॾहिं ॾुखियाई ईंदी त तव्हांखे कमु छा करणो आहे, तव्हांखे सब्र ऐं नमाज़ खां मदद वठणी आहे। हिते बरेली हज़रात चवनि था त सब्र ऐं नमाज़ सां मदद वठो, अलाह ताला फरमाए रहियो आहे। तंहिंजे करे सब्र ऐं नमाज़ इहे त को अलाह न आहिनि, इहे त यकीनन गैरुल्लाह आहिनि। अलाह ताला गैरुल्लाह खां मदद वठण जो हुकुम करे थो, तंहिंजे करे असां त वठंदासीं, बुज़ुर्गनि खां वठंदासीं, बाबनि खां वठंदासीं, सभिनी खां वठंदासीं। हदीस में अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं बानो नमाज़ में हूंदो आहे त अलाह जे सभ खां वधीक क़रीब हूंदो आहे, यानी जेको वधीक क़रीब हूंदो त उनजी दुआ वधीक क़बूल थींदी। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ॿी हदीस में फरमाइनि था त जॾहिं मूंखे का तकलीफ़, का ॾुखियाई, का परेशानी पेश ईंदी आहे त मां नमाज़ पढ़ंदो आहियां। छा पाण नमाज़ खां मदद था वठनि? न, पाण अलाह खां मदद था वठनि। लेकिन अलाह थो फरमाए
त जॾहिं बंदो नमाज़ में आहे त उहो मुंहिंजे वधीक क़रीब आहे। हिकिड़ी ॿी हदीस में आहे त बंदो जॾहिं सजदे में आहे त अलाह जे तमामु क़रीब आहे। त इन हालत में असांखे अलाह खां मदद घुरणी आहे सब्र ऐं नमाज़ सां। ऐं जेकी अलाह जी राह में क़तल थियनि था उन्हनि खे मोल न चओ, उहे ज़िंदा आहिनि पर अव्हांखे इन जो शऊर न आहे। अॻी आयत में अलाह फरमाए थो त जॾहिं तव्हां दीन खे नाफ़िज़ करण जी तव्हां जॾहिं कोशिश कंदो त यकीनन तव्हां क़तल बि थींदो ऐं तव्हां क़तल बि कंदो। तव्हां क़तल थींदो यकीनन शहीद थींदो, ऐं ॿियनि खे काफ़िरनि खे तव्हां क़तल कंदो त उहे यकीनन जहन्नम वासिल थींदा। ऐं जॾहिं तव्हां शहीद थींदो त तव्हांजे लाइ मूं वटि कहिड़ियूं नेमतूं आहिनि। इन जी वज़ाहत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ हदीस में फरमाए रहिया आहिनि। सही मुस्लिम जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त शहीदनि जूं रूहूं सावन पखियुनि में दाख़िल कयूं वञनि थियूं ऐं उहे उन्हनि में रहनि थियूं। उन्हनि जा घर अलाह जे अर्श सां लटकियल आहे, यानी अलाह जो अर्श आहे, उन जे हेठां उन्हनि जूं रूहुनि जा घर जेके आख़िर आहिनि उहे हिते लटकिया पिया आहिनि। उहे रूहूं जन्नत में जिते चाहिनि खाइनि पीअनि थियूं, उहे वापसि पंहिंजे घर जी तरफ़ अची वञनि थियूं। उन जे रब मथां खां उन्हनि जे तरफ़ निहारे ॾिठो ऐं फरमायो, छा तव्हांखे कंहिं शइ जी ख़्वाहिश आहे? उन्हनि जो रब उन्हनि खां पुछी रहियो आहे त छा तव्हांखे कंहिं शइ जी ख़्वाहिश आहे? ऐं उन्हनि जवाबु ॾिनो, असां छा ख़्वाहिश कयूं, असां जन्नत में जिथे चाहियूं खाऊं ऐं पीऊं ऐं घुमूं फिरूं था। ऐं इन खां वधीक बि असांजी कहिड़ी ख़्वाहिश हुई, असांखे तो एॾी वॾी इजाज़त ॾी छॾी आहे, पंहिंजी मर्ज़ी सां घुमूं फिरूं खाऊं पीऊं था। अलाह ताला इहो 3 दफ़ा उन्हनि खां पुछे थो। जॾहिं उन्हनि ॾिठो त उन्हनि खे ईअं कोन छॾियो वेंदो, यानी अलाह ताला उन्हनि खां पुछंदो ई रहंदो जेसीं ताईं हू जवाबु न ॾींदा, यानी उन्हनि खां सवाल थींदो रहंदो। तॾहिं उन्हनि चयो त ए असांजा रब, असां इहो चाहियूं था त असां जूं रूहुनि खे असांजे जिस्मनि में मोटाए, वापसि असांजे जिस्मनि में असां जूं रूहुनि खे दाख़िल कर। तव्हां छा कंदा? एसी ताईं जो असां ॿीहर तुंहिंजी राह में शहीद थियूं, असां वरी शहीद थियणु पसंदि कंदासीं, यानी वरी तुंहिंजी राह में वढ़ंदासीं, जिहाद कंदासूं, कुफर जे ख़िलाफ़ जंग कंदासूं, वरी असां शहीद थियणु चाहींदासूं। जॾहिं अलाह ताला इहो ॾिसंदो त उन्हनि खे का हाजत न आहे त उन्हनि खे छॾे ॾींदो, यानी वधीक उन्हनि खां सवाल अलाह ताला न कंदो। अञा वधीक कहिड़ो रुतबो हुजे तव्हांखे शहीद थियण जो। हिकिड़ी ॿी हदीस में अचे थो, सही बुखारी जी रिवायत आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजो साह आहे, मां चाहियां थो त अलाह जे रस्ते में शहीद थियां, वरी ज़िंदा कयो वञा, वरी शहीद थियां, वरी ज़िंदा कयो वञा, वरी शहीद थियां, वरी ज़िंदा कयो वञा, वरी शहीद थियां। ख़ुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा वॾी ख़्वाहिश आहे त मां अलाह जी राह में शहीद थियां। शहीद जो एॾो वॾो रुतबो आहे। यादि रखो त असीं तव्हांखे कंहिं न कंहिं शइ, यानी बुख, ख़ौफ़, बुख, माल ऐं जिंद जानियुनि जे नुक़सान ऐं मेवनि जी घटिताई सां ज़रूरु आज़माईंदुसि। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि साबिरनि खे ख़ुशख़बरी ॾेई छॾ, यानी मां तव्हांखे धोखे में कोन रखंदुसि। जो तव्हां मुंहिंजी राह में जिहाद कयो, दीन खे नाफ़िज़ करण जी तव्हां कोशिश करियो, ऐं तव्हांखे मां कंहिं बि तरह सां आज़माईंदुसि कोन। आज़माइश ईंदी, तव्हांखे ख़ौफ़ बि थींदो, जान जे वञण जो बि ख़ौफ़ आहे, यकीनन तव्हां शहीद थींदा। ऐं शहीद जो रुतबो पोइ हदीस में पाण बयानु करे चुका आहियूं। तव्हांखे बुख सां बि आज़माईंदुसि। ग़ज़वे उहद तव्हां ॾिसो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं हिकु ॿ साहबी अचनि था त अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुख जे करे असांजी हालत ॾिसो, जो असां पंहिंजे पेट सां पथर ॿधी रखियो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजो कुर्तो मुबारक मथे कनि था त 2 पथर ॿधंदा आहिनि। इहो सभु छाजे करे? बुख जे करे। जो मुसलमाननि खे वॾी खंदक खोटरी आहे, उन में सर्दी बि तमामु घणी आहे, सर्दी जी हालत में बि बुख में इज़ाफ़ो थींदो आहे। ऐं मेवनि जी घटिताई सां तव्हांखे मां ज़रूरु आज़माईंदुसि, यानी तव्हांजो फसल तयारु हूंदो, तव्हांजा बाग़ तयारु हूंदा, ऐं मुंहिंजो हुकुम अची वेंदो त जिहाद जे लाइ निकिरो। जीअं तबूक जो वाक़ियो थियो आहे, साहबा जा फसल तयारु हुया, यानी खजुनि जा बाग़ तयारु हुआ, अलाह जो हुकुम थियो त हू हिकदमि निकिता आहिनि। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि साबिरनि खे ख़ुशख़बरी ॾेई छॾ, जन्नत तव्हांजी आहे। जिन ते जॾहिं का बि मुसीबत अचे थी त उहे चवनि था त बेशक असां अलाह लाइ आहियूं, ऐं बेशक असांखे नेठि त अलाह ॾांहुं ई वापसि वञिणो आहे।
यानी हुनखे कंहिं तरह जी तकलीफ़ अचे थी आहियूं उन जा ई वञिणो बि न ॾेई आहे। तहक़ीक़ अहिड़नि ई बाननि ते संदन रब जे तरफ़ां बख़्शिश ऐं रहमत आहे ऐं इहे ई हिदायत वारा आहिनि। अलाह फरमाए थो असल हिदायत वारा इहे ई आहे। हिदायत खे इख़्तियार इन्हनि ई कयो आहे। हाणे ॿी सूरत में आहे जॾहिं जंग थिए थी त तव्हां उन खां भॼी था वञो, इहे मुनाफ़िक़ हुआ। ऐं जॾहिं अमुन थिए थो त तव्हां बि भॼंदा था अचो, असां बि ईमान वारा, असां बि ईमान वारा, असां बि तव्हां सां गॾु आहियूं। रब थो फरमाए इहे हिदायत वारा न आहिनि। हिदायत खे इख़्तियार इन्हनि कयो आहे जिन जिहाद खे बि सम्झियो आहे। बेशक सफ़ा ऐं मरवा अलाह जी निशानियुनि मां आहिनि। पोइ जेको शख़्स अलाह जे घर जो हज या उमरो करे ऐं इन्हनि ॿिन्ही पहाड़ियुनि जे तवाफ़ करे उन ते को बि गुनाह न आहे। ऐं जेको ख़ुशीअ सां वधीक नेकी कंदो त बेशक अलाह बि ॾाढो क़दरदान ऐं सभु कुझु ॼाणंदड़ ऐं हर तरह बाख़बर आहे। ॿ पहाड़ियूं आहिनि, सफ़ा ऐं मरवा। अलाह फरमाए थो त तव्हां जॾहिं हज ऐं उमरो करो हिननि जो बि अगरि तवाफ़ करे वठंदा तॾहिं बि वधीक तव्हांजे लाइ सवाबी आहे। बेशक जेके असांजे नाज़िल कयल रोशन तालीमात ऐं हिदायत खे लिकाइनि था, उन खां पोइ बि जो असां उन्हनि निशानियुनि खे सभिनी इंसाननि लाइ किताब में साफ़ साफ़ बयानु करे चुका आहियूं, अहिड़नि ते अलाह लानत करे थो ऐं लानत कंदड़ बि लानत कनि था। हिन मुंहिंजो हुकुम तव्हां ताईं अची चुको आहे ऐं जेकॾहिं तव्हां उनखे ॼाणी वाणी लिकाईंदा उन ते अलाह ऐं ॿिनि लानत कंदड़ वारनि जी बि लानत आहे। पर जिन तौबा कई ऐं इस्लाह कयऊं, यानी हाणे इन मामले खां बाज़ अची विया, तौबा करे ऐं पाण खे सुधारियऊं ऐं हक़ ज़ाहिर कयऊं त मां अलाह अहिड़नि जी तौबा क़बूल करियां थो ऐं मां निहायत ई दरगुज़र कंदड़ निहायत बाजारो आहियां। पोइ यकीनन मां तव्हांखे माफ़ कंदुसि, तव्हांखे मां बख़्शींदुसि। बेशक जिन कुफ़र कयो ऐं कुफ़र जी हालत में मरी विया, इन्हनि ते अलाह मलाइकनि ऐं सभिनी इंसाननि जो लानत आहे। हालत कुफ़र में मरण वारनि जी का बख़्शिश न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उम्मीद आहे त अलाह हर गुनाह माफ़ करे छॾींदो सवाइ उन शख़्स जे जेको हालत शिरक में फ़ौत थी वियो। शिरक जी हालत में फ़ौत थियण वारे जी बि का माफ़ी न आहे, उहो बि हमेशह हमेशह जहन्नम में रहंदो। ऐं जंहिं ॼाणी वाणी कंहिं मोमिन खे क़तल कयो, ॼाणी वाणी मोमिन खे क़तल करण वारे जो बि मामिलो यकीनन ॾाढो ॾुखियो आहे। ऐं उहे उन्हीअ में हमेशह रहंदा, न उन्हनि तां अज़ाब हल्को कबो ऐं न वरी उन्हनि खे का मोहलत मिलंदी। ऐं यादि रखो तव्हां सभिनी जे इबादत जो लाइक़ हिकिड़ो ऐं अकेलो अलाह ई आहे, उन खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे ऐं इहो बेहद महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। हाणे हितां खां 4 मज़ामीन पाण में मिलियल जुलियल ईंदा। केॾी महिल इबादत जो मामिलो ईंदो, केॾी महिल अहकामात ईंदा। अहकामात यानी छा हलाल आहे छा हराम आहे, हज नमाज़ रोज़ो ज़कात, हिननि जा अहकामात मिलाए जुलाए ईंदा। हिकिड़ी आयत में ईंदा, वरी विच में ॿी आयत ईंदी, वरी ॿी आयत में ईंदी, पाण में मिलियल जुलियल ईंदा। टियों ईंदो जिहाद बिल माल, यानी पंहिंजे माल सां जिहाद करियो। ऐं चौथों ईंदो जिहाद बिन नफ्स, पंहिंजे नफ्स सां, यानी तव्हांखे जानियूं बि ॾियणियूं पवंदियूं। हीअ आयत तमामु प्यारी आयत आहे जंहिंमें अलाह जो तमामु नेमतूं मौजूद आहिनि। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जी ख़लक़त में, राति ऐं ॾींहं जी गर्दिश में ऐं समुंड में हलंदड़ ॿेड़ियुनि ऐं उन्हनि जो इंसाननि जे नफ़े जूं शयूं खणी हलण में, ऐं अलाह तरफ़ां आसमान मां मींहुं वसाइण में, ऐं उन सां मुअल यानी गैर आबाद ज़मीन खे आबाद करण ऐं ज़िंदा करण में, ऐं मंझसि हर जानदार मख़लूक खे पखेड़ण में, हवाउनि जे घुलण में, ऐं ककरनि जो ज़मीन ऐं आसमान जे विच में ताबेदार थी रहण में अक़लमंद इंसाननि लाइ यकीनन तमामु वॾियूं निशानियूं आहिनि। अलाह ताला पंहिंजूं तमामु निशानियूं इंसाननि खे ॾेखारणु चाहे ऐं इंसाननि खे गौर फ़िक्र करणु घुर्जे त ही वॾियूं निशानियूं, ही नेमतूं आख़िर आहिनि कंहिंजे लाइ? सभु मुंहिंजे लाइ ऐं तव्हांजे लाइ। अलाह खे इन्हनि मां कंहिं बि शइ जी ज़रूरत कोन्हे का, हुन सभु इहे पैदा कयूं आहिनि इंसान जे फ़ाइदे जे लाइ। इंसान खे घुर्जे त इन्हनि नेमतुनि जे मालिक जी अकेले जी तारीफ़ कनि, इन अकेले जी इबादत कनि, घुरनि बि इन अकेले नेमतुनि वारे जे मालिक खां, सजदो बि कनि, झुकनि इन अकेले नेमतुनि जे मालिक जे अॻियां। पर अफ़सोस आहे इंसान इन नेमतुनि जे मालिक खे छॾे उन जी मख़लूक जे पुठियां लॻा आहिनि। उन जी मख़लूकनि मां किन खे बुज़ुर्ग ठाहियो वेठा आहिनि, चलो ठीकु आहे, पंहिंजे हिसाब सां उहे बुज़ुर्ग हूंदा, हुननि इबादत कयूं आहिनि,
त हुननि जूं इबादतूं उन्हनि जे फ़ाइदे जे लाइ, तव्हांखे ज़रे बराबरि बि कमु कोन अचणा आहिनि। हू पंहिंजी हिकिड़ी नेकी जो अधु बि तव्हांखे कोन ॾींदा क़यामत वारे ॾींहुं। क़ुर फरमाए थो उन्हनि जेको कमायो उन्हनि जे लाइ, पोयां ई पढ़ी आया उन ई सूरत में, उमत हुई जेको गुज़री चुकी, उन्हनि जेको कमायो उन्हनि जे लाइ, तव्हां जेको कमाईंदा तव्हांजे लाइ। तव्हांखे इताअत करणी आहे अलाह ऐं उनजे रसूल जी। अॻियां ई अचे थो इहो मज़मून त उन ॾींहुं हू तव्हां खां बेज़ार ऐं तव्हां उन्हनि खां बेज़ार हूंदा। अॼु तव्हांजे लाइ अखियूं खोलण जो मौक़ो आहे। जे अखियूं बंदि थी वयूं ऐं असल अखियूं खुली वयूं त उन ॾींहुं तव्हांजी अकल तव्हांजी कंहिं बि कमु कोन ईंदी। दुनिया में घणा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे पुठियां घणनि माण्हुनि खे वठी हलणु चाहींदा आहिनि। वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि मां लहंदा, महांगा महांगा कपिड़ा पाईंदा, हुननि जा वॾा वॾा पटका हूंदा, बज़ाहिरी हुननि जूं ॾाढियूं बि वॾियूं हूंदियूं, हुननि जे चेहरे ते नूर बि हूंदो, हुन जे चेहरे ते रौनक बि हूंदी, उन जा तालुकात मिनिस्टरनि सां बि हूंदा, प्रेसिडेंट सां बि हूंदा, ऐं हर 6 या 12 महीने में हू पंहिंजो वॾो मेलो बि लॻाईंदा या हिकिड़ो उर्स घुरंदा, उते वॾा वॾा बयान कंदा, उते हज़ारे लखे माण्हू जमा कंदा। पोइ असां जहिड़ा सादा माण्हू जिन जो सॼो गुज़र सफ़र महिनत मशक़त में हूंदो, उन्हनि जे लाइ दीन खे सम्झण लाइ हिकिड़ो मिंट बि कोन हूंदो, या त वरी हूंदा सफ़ा वेचारा सादा जो तालीम खां ई बेवाक़ुफ़ हूंदा, कॾहिं स्कूल बि कोन विया हूंदा, उन्हनि खे सिंधी बि पढ़णु कोन ईंदी हूंदी। उहे ॾिसंदा ऐं चवंदा त हीअ त वॾा मोतबर माण्हू आहिनि, अलाह हिननि खां ज़रूरु राज़ी आहे, तॾहिं हिननि खे मालो दौलत बि ॾिनी अथई, हिननि खे शानो शौक़त बि ॾिनी अथई, ऐं ॻाल्हियूं बि ॾाढियूं सुठियूं था कनि, अलाह जूं अलाह जे रसूल जूं हदीसूं बयानु करे रहिया आहिनि। इहो ॾिसी पोइ उन्हनि जे पुठियां लॻंदा। पोइ जेके गुमराहियूं उन्हनि जा उहे सरदार, उहे उन्हनि जा वॾा, उन्हनि जा उहे आलिम करे रहिया हूंदा, त ही वीचारा सादा माण्हू अखियूं बंदि करे उन्हनि जी पैरवी कंदा, चवंदा साईं ॾाढो सुठो आहे। कुझु चवंदा हिननि जे पुठियां हूंदो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, न तहक़ीक़ हूंदी ऐं न ई अखियूं खोलण हूंदियूं। हाणे अलाह फरमाए रहियो आहे त उन्हनि सां मां क़यामत वारे ॾींहुं छा मामलात कंदुसि। 3 आयतूं थियूं अचनि, इहे तव्हां जूं अखियूं खोलण वारियूं आयतूं आहिनि। ऐं माण्हुनि मां के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे संदसि मदे मुक़ाबिल करे वठनि था, ऐं उन्हनि सां अहिड़ी मोहबत कनि था जहिड़ी मोहबत करण जो हक़ अलाह लाइ आहे। पर जिन ईमान आंदो तिन फ़क़ति पंहिंजे रब सां ॾाढी मोहबत जो नातो जोड़ियो आहे, ऐं हू आहिनि, हुननि जी मोहबत इहा आहे पंहिंजी दरगाहूं वारनि सां कुझु बि थिए इन्हनि खे न आहे छॾिणो। इहे राज़ी त माज़ल्ला अलाह बि राज़ी। अलाह फरमाए थो जेके तौहीद वारा आहिनि, जिन खे वाकई मूंसां मोहबत आहे, त उहे मुंहिंजी मोहबत में बि ॾाढा सख़्त आहिनि। पोइ जिन ज़ुल्म कयो तिन खे काश क़यामत वारे ॾींहुं अज़ाब साम्हूं ॾिसी जेका ॻाल्हि ज़हन में अचण वारी आहे, उहा जेकर हाणे सम्झ में अचे त समूरी ताक़त अलाह ताला जे कब्ज़े में आहे, बेशक अलाह सज़ा ॾियण में बि ॾाढो सख़्त आहे। तव्हांजी अखियूं हींअर खुलणु घुरिजनि, तव्हांजी अकल हींअर कमु करणु घुरिजे त तमामु ताक़त त उन जे हथ में हुई, ऐं काश मां दुनिया में बि उन जी इबादत करियां हुआ, मां उन खां ई घुरा हुआ। हे जेके बि हुया पीर मुर्शिद जेके असां हथ जा ठाहे वेठा हुआसीं, असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे ॾिसी इन्हनि जे पुठियां अंधी पैरवी जेका असां कई आहे, काश असां इहो न करियूं आहे। क़यामत वारे ॾींहुं यकीनन उन्हनि जे लाइ नाकामी ई नाकामी आहे। जंहिं वक़्तु उहे पेशवा अॻवान पीर इन्हनि जा वॾा जिन जी दुनिया में ताबेदारी कई वेंदी हुई, से क़यामत जे ॾींहुं अज़ाब ॾिसंदा त पंहिंजे पोइ लॻन खां बेज़ार थींदा, पंहिंजे मुरीदनि खे ॾिसी चवंदा यार असांजी जान छॾियो, हींअर असांजी पचर छॾियो, असांखां हींअर परे थियो, असां हींअर पाण अज़ाब में मुब्तला लॻा पिया आहियूं। हे फ़रिश्तो ॾिसो त असांजे मथां बीठो आहे, कीअं लठ खयों बीठो आहे, कुट कुटा अथनि असांखे। क़ुर थो फरमाए त इन्हनि खे इन्हनि जे पेशानी जे वारनि खां ऐं खुड़ियुनि खां पकड़े गीले जहन्नम में उछलियो वेंदो। इहो मज़मून सूरह रहमान में अची वेंदो। इन्हनि जा पीर, इन्हनि जा मुर्शिद चवंदा, इन्हनि जा अॻवान चवंदा, इन्हनि जा उहे बुज़ुर्ग चवंदा, यकीनन ही उहे बुज़ुर्ग आहिनि जेके इन्हनि जा ठग आहिनि, जेके ही पाण ज़ोरी बुज़ुर्ग ठाहे वेठा हुया त असांजे पोयां लॻो असांजी मालो दौलत भरिजे, असांजे चंदनि जूं पेतियूं भरिजनि। असल जेके बुज़ुर्ग हूंदा यकीनन उन्हनि सां इहो मामिलो कोन थींदो। उन्हनि जो मामिलो वरी सूरह इराक़ में अची वेंदो, उन्हनि सां छा थियणो आहे उहो अलॻि पढ़ंदासीं। हिते हिननि जा इहे कूड़ा ठग आहिनि जेके इन्हनि वटि इन्हनि जे घर में अचनि था, दावतूं बि इन्हनि जूं खाइनि था, खणी
छॾे अचण बि इन्हनि जी ज़िम्मे आहे। हू बसि ईअं काटन जा वॻा पाए हीअं बि पंहिंजी छाती चौड़ी करे ईंदा, कंधे हुननि जो मथे हूंदो, मायूं मर्द हुननि जे पेरे पिया हूंदा, पुठियूं हुननि जूं ठपींदा रहंदा। इन्हनि हड हरामनि खे ॿियो कहिड़ो कमु आहे? महिनत मज़दूरी हिन खां थोरी पुॼंदी। दुकान खोलनि, 10 कलाक दुकान में वेहनि ऐं उथी बीहनि त उनखे ख़बर पए त कीअं मज़दूरी थींदी आहे। इहे जॾहिं पंहिंजे पोइ लॻनि खे ॾिसंदा उन्हनि खां बेज़ार थींदा, ऐं उन वक़्तु संदन लॻ लाॻापा ऐं नाता टुटल हूंदा। उन ॾींहुं उन्हनि जे को बि कंहिंजे कमु कोन ईंदो। क़ुर फरमाए थो फ़इज़ा जाअत अस्साख़ा यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह। क़ुर फरमाए थो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त उन ॾींहुं इंसान भॼंदो पंहिंजे भाउ खां, पंहिंजी माउ खां ऐं पंहिंजे पीउ खां ऐं पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजी औलाद खां। उन ॾींहुं हर हिक खे पंहिंजी लॻी पई हूंदी त बसि मुंहिंजी उहा जान छुटी पई। यानी हेतिरा वेझा वेझा तव्हांजा रिश्ता आहिनि, भाउ माउ पीउ ज़ाल औलाद, इन खां वधीक वेझो तव्हांखे तव्हांजो इहो पीर आहे, तव्हांजो इहो मुर्शिद आहे, जेको तव्हांखे बचाईंदो। इहे तव्हांजा रिश्ता तव्हां खां परे भॼी वेंदा, तव्हां ख़ुदि उन्हनि खां भॼंदव। इहो ठग, इहो ढोंगी तव्हांजे वेझो किथां ईंदो? लिहाज़ा हींअर पंहिंजी अक़ल खे इस्तेमालु करियो, जेको हर साल हर 5-6 महीने तव्हांजे घर अची तव्हांजी दावतूं खाई वञे थो, तव्हां खां चंदा बि वठी वञे थो, तव्हांजूं मेंहूं तव्हांजा पाॾा तव्हां खां खणी वञे थो। हींअर ई बहितर आहे त तव्हां जॾहिं उहो तव्हांजे घर अचे, हुनजो ॾींहुं हुनजो महीनो वेझो अचे त तव्हां उनखे लतूं हणी भॼायो, ईअं बनाए छॾणो। पहिरीं यकीननि तव्हां हुनखे चओ त हाणे असां तव्हां खां बेज़ार आहियूं, छो जो अलाह ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम जे ख़िलाफ़ पिया तव्हां हलो, तव्हां ख़ुदि सुनत ते कोन पिया हलो, असांखे तव्हां छा नसीहत कंदा? तंहिंजे करे उन ॾींहुं जो असां अफ़सोस करियूं। अॼु असां ताईं क़ुर पहुची चुको आहे, सिधियूं आयतूं चिटियूं हदीसूं असां ताईं पहुची चुकियूं आहिनि। तंहिंजे करे हाणे अलाह खे मञ, असांजे घर वरी ॿीहर न अचिजांइ। ऐं उनखे वठी अचण वारो बि यकीननि उहो बि या त तव्हांजे घर मां हूंदो या वरी तव्हांजे रिश्तेदारनि मां हूंदा। उन सां बि नरमी सां पेश अची उनखे बि चओ अदा भाउ, हाणे आईंदा इनखे असांजे घर न वठी अचिजांइ, असांजे लाइ नामुहरम आहे, इनखे इजाज़त ई कोन्हे असांजे घर अचण जी, ऐं न असांखे इजाज़त आहे जो असां इन खां मिलूं। जे हू बाज़ अची थो वञे त बिस्मिल्लाह, जे न त ॿिन्ही खे गॾाए करे कुटको ॾियो, त जीअं वरी इहो ॿीहर मुंहुं तव्हांजे दर जे तरफ़ न कनि ऐं तव्हांजी आख़िरत न विञाए। अॻियां अलाह फरमाए थो तॾहिं उहे माण्हू जेके दुनिया में उन्हनि जी पैरवी कंदा, उन्हनि जा जेके मुरीद हुआ, चवंदा तमन्ना कंदा त जेकर असांखे दुनिया में हिकु भेरो ॿीहर मोटायो वञे त असां बि ज़रूरु इन्हनि खां ईअं बेज़ार थियूं जीअं अॼु इहे असां खां बेज़ारीअ जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। मथे अची इहो था चवनि, हुनजा मुर्शिद उन्हनि खां था चवनि त अॼु असांजी जान छॾियो, परे थियो असां खां, असां पाण जे मोचड़नि में आहियूं। त पोइ वरी हू बि चवंदा त यार असां जिन जे पुठियां हुआसीं, जिन जो आसरो असां करे ज़िंदगी गुज़ारी आहे, ॾींहं में 1000 कमाईंदा हुआसीं महिनत मज़दूरी करे, उन्हनि मां गॾु कंदा वेंदा हुआसीं त साईं ईंदो, हुनजी दावत थींदी, साईं खे मेले में कुझु न कुझु तोहफ़ो नज़राने तौरु पेश करणो आहे। पाण वीचारा सॼो साल फाटल लटा कपिड़ा पाईंदा हुआ, हुननि खे बोस्की जो वॻो वठी ॾियणो आहे, बिल्कुलु नओं पटको बि वठी ॾियणो आहे। उहे जॾहिं ॾिसंदा त उन्हनि जा उहे मुर्शिद उन्हनि खां बेज़ार थी विया, पोइ ख़ुदि तमन्ना कंदा त काश असांखे दुनिया में हिकु दफ़ो मोटाए वञे, असां इन्हनि जूं मुंडियूं कुटींदासीं, जेके घर में लठूं पयूं जिन सां असां माल चारींदा हुआसीं, इहे लठूं असां इन्हनि जी पुठियुनि ते भॼंदासीं। बसि उहो हिकिड़ो अलाह साईं मौक़ो ॾे, वरी असांखे न ॾिसंदे जो असां इन्हनि जी पोइ लॻी कंदासीं, इहे असां खां न बचंदा। अहिड़ी तरह अलाह उन्हनि खे संदन अमल मथनि हसरतूं करे ॾेखारींदो ऐं उन्हनि लाइ बाहि मां निकिरण जी का बि वाह न। हाणे हिते सिधो सो चिटो मामिलो अची वियो आहे त उन्हनि ॾींहुं तव्हांजी का बि मदद न थींदी। हाणे तव्हां छा सम्झो था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जी शफ़ाअत कराईंदा?
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफारिश करे न, छो जो ही हुया शिरक में, ऐं शिरक जी का बि माफ़ी न आहे। पोयां इहा हदीस पाण हींअर पढ़ी चुका आहियूं। तंहिंजे करे ख़ुदा रा हींअर पंहिंजूं अखियूं खोलियो, हींअर पंहिंजी अकल खे इस्तेमालु करियो। हींअर तव्हांखे मां यकीनन हे क़ुर ॿुधाए रहियो आहियां, सूरह बक़रा जूं चिटियूं आयतूं आहिनि। अञा इहो मज़मून त मकी सूरतुनि में खुली वाज़ह ईंदो, उते ॿिन्ही जो ईंदो त जेके वाक़ई में नेक आहिनि उन्हनि सां मां कीअं पेश ईंदुसि, ऐं जेके ही तव्हांजा ढोंगी आहिनि, कूड़ा आहिनि, ऐं उन्हनि सां कीअं पेश ईंदुसि। सूरह बक़रा में त तक़रीबन हर मज़मून जी हल्की हल्की झलक मौजूदु आहे। उम्मीद आहे त अलाह असां सभिनी जी अखियुनि खे अक़लुनि खे हिन दुनिया में खुलण जी तौफ़ीक़ ॾींदो, ऐं असां ख़ुदि कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह इन्हनि ढोंगियुनि खां धोखेबाज़नि खां बची वेंदासीं। ऐं माण्हुनि तव्हां लाइ दरगाहूं ठाहे छॾियूं आहिनि, तव्हांजे लाइ छा, असल में उन्हनि पंहिंजे कारोबार जे लाइ वॾा वॾा ढोंगी रस्ता इख़्तियार कया आहिनि। दरगाहुनि जो कारोबार असां वटि बरे सगीर में इंडिया, पाकिस्तान ऐं बांग्लादेश ऐं श्रीलंका में तक़रीबन तमामु वॾो आहे ऐं उरूज ते आहे। इन्हनि खे को बि नज़र त कोन थो अचे त को क़यामत खां पहिरीं इन्हनि ते को सवाल अचे। सही मुस्लिम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ॿुधो, तव्हां खां पहिरीं माण्हुनि पंहिंजे नबियुनि ऐं पंहिंजे नेक माण्हुनि जी क़बरुनि खे सजदागाह ठाहे वरितो। ख़बरदार तव्हां क़बरुनि खे सजदागाह न ठाहिजो, बेशक मां तव्हांखे इन खां मना थो कयां। यानी तव्हांखे क़बरूं ठाहिणियूं ई न। अच्छा, क़बरूं आहिनि सिर्फ़ हिकिड़ी निशानी हुजे जंहिंखे न चुनो लॻाइणो आहे, न पको करणो आहे, न उन ते इमारत ठाहिणी आहे। इहो टोटली हदीसुनि मां इंशाअल्लाह पाण साबित कंदासीं। कची हुजे, निशानी हुजे त हा इहा हिकिड़ी क़बर आहे। इमारतूं ठाहे, दरगाहूं न ठाहिजो, उते सजदागाह न बणाइजो, उन शइ खे रोशनियूं न आहिनि करणियूं, चिराग न आहिनि करणा, उर्स मेला तव्हांखे न आहिनि करणी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां मना फरमाए विया आहिनि। सही मुस्लिम जी ॿी रिवायत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, क़बरुनि खे बराबर करण जो हुकुम ॾिनो आहे। बराबर ज़मीन खां थोड़ी ई मथे क़बर हुजे। सही मुस्लिम जी ॿी रिवायत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बरुनि खे चुनो लॻाइण, क़बरुनि ते वेहण ऐं उन जे मथां इमारत ठाहिण खे मना फरमायो आहे। अबू दाऊद जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह ताला यहूदियुनि खे हलाक करे जो उन्हनि पंहिंजे नबियुनि जी क़बरुनि खे सजदागाह ठाहे वरितो। नबी जी तव्हां तालीमात ॾिसो। अॼु अफ़सोस सां असांजा बि पढ़ियो लिखियो तबिको आहे जिन जूं वॾियूं वॾियूं दरगाहूं थियूं हलनि पियूं, ऐं उन दरगाहुनि ते मिनिस्टरनि जूं हाज़िरियूं आहिनि। भिटाई जे मेले ते वॾा वॾा मिनिस्टर हाज़िरी लॻाइण था अचनि। कलंदर जे मेले ते अलाए किथां किथां, पंजाब खां, परे परे खां, ॿियनि मुल्कनि मां माण्हू था अचनि सिर्फ़ पंहिंजूं हाजतूं पूरियूं कराइण जे लाइ। रब थो फरमाए, मूं उन्हनि खे कोई इख़्तियार ॾिनो ई न आहे। अलाह असां सभिनी खे इन्हनि गुमराहियुनि खां बचण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं पंहिंजे सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। सदक़ अल्लाह अज़ीम।